अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलुल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनकाल ग्रुप में सवाल आयो है तो उठ में केतिरा हिस्सा आहिनि। उठ में कुर्बानी तंहिंजा हिस्सा ॿ रिवायतूं मिलनि थियूं अने ॿ रिवायतूं अलॻि अलॻि हालात जूं आहिनि। हिकिड़ी रिवायत मिले थी त उठ जे अंदरि ॾह हिस्सा आहिनि। अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु थी रिवायत है त असीं सफ़र जी हालत में हुआसीं अने ईद उल अज़हा जो वक़्तु अची वियो। असां ढॻीअ में 7 ऐं उठ में 2 हिस्सा कया। ये रिवायत सही रिवायत है अने अल्लामा नासिरुद्दीन अलबानी रहमहुल्लाह फरमाई था इस्नाद अने रिजाल मड़े इन रिवायत जा सही आहिनि। जॾहिं त ॿई रिवायत जेको मिले थी उहा रिवायत अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल वकरतो अन सबअतिन वल जुज़ूरो अन सबअतिन। सही मुस्लिम बाबो अल इश्तिराको फिल हदी। सही मुस्लिम जी रिवायत है अने अबू दाऊद जे अंदरि पिणु मौजूदु आहे। ढॻीअ में 7 ऐं ॾाचीअ में पिणु 7, उठ में 7 हिस्सा। अच्छा, हाणे हिन में सम्झे जो ई आहे त हिते काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इहा मरफ़ू रिवायत। अच्छा, हू साहबा इकराम जो अमल, साहबा इकराम जो अमल पण क़ाबिल हुज्जत आहे, उनखे कढो नथा। हिते वज़ाहत आहे वई 2 वारी। जे असीं सफ़र में हुआसीं, सफ़र में कुरो हुए थो, सफ़र में उठ ॾाघा ओछा हुआ। जेकॾहिं इन में 7 हिस्सा थिए त ॾाघा वधारे ज़बा थी सघिया थे। इन मसलियत जे तहत उठ में 2 हिस्सा थिया। हिकिड़ी मसलियत यानी कारण जी वजह से, सबब जी वजह से, वरन आम हालात में उठ जे अंदरि सिर्फ़ु 7 हिस्सा आहिनि। असल उहो शख़्स मूंखे ईअं पुछे थो भई असीं त क़ाइमी 2 हिस्सा कयूं था। जे सही ई आहे, सुन्नत ई आहे, सही मुस्लिम जी रिवायत तव्हांखे साम्हूं मूं पेश कई जे 2 हिस्सा न आहिनि, हिते 7 हिस्सा आहिनि। मरफ़ू रिवायत जे मुताबिक़ 2 हिस्सा पाण सम्झूं था तंगी जी हालत में थी सघनि था ऐं सफ़र वग़ैरह में थी सघनि था। हिकिड़ी मसलियत अने कारणोसर। बाक़ी मुंहिंजी हिकिड़ी गुज़ारिश है कच्छ भर जे मुसलमान से, पूरे कच्छी असांजे भाई से, त कुर्बानी जो टाइम अचे पियो अने बहितर ई आहे त पाण घेटो ॿकरो तंहिंजे अंदरि कुर्बानी कयूं अने जॾा उठ मैसर वे तंहिं में कुर्बानी कयूं। बाक़ी ऐं चोखे अने साफ़ लफ़्ज़ में इहा हिकिड़ी आंखे साम्हूं गुज़ारिश रखणु चाहियां थो। ऐं न को कच्छ जे मुसलमाननि जो आगेवान आहियां, न कंहिं जमीयत ऐं जमात जो ज़िमेदार आहियां, पण मुंहिंजी अहिड़ी गुज़ारिश आयासीं गौं जेको रही जंहिंखे पाण ढॻी चऊं था, बेशक इन में कुर्बानी आहे ऐं ही बहीमतुल अनाम में ज़िक्र आहे, पण पंहिंजा हालात अहिड़ा आहिनि जे पाण इन खां बचूं। पाण नाजाइज़ नथा चऊं, शरीयत में आहे एतिरे क़यामत सुधी इहा रहंदी कुर्बानी, पण हालात जे मद्देनज़र ॿिया 3 ऑप्शन पाण वटि पिया आहिनि। अने कुर्बानी वाजिब फ़र्ज़ आहे न सुन्नत मुअक्कद आहे, त पाण नंढा पौरूअ जेको रहिया तंहिं में कुर्बानी कयूं अने वॾे ढोर में न कयूं। हिनटाणे पाण ॾिसूं पिया उम्मत कहिड़े हालात में गुज़रे पई अने हर जॻह ते माण्हू तयारु आहिनि। हर वरे अमुक जॻहियुनि ते मुस्लमान गौं जे मैटर में पकड़जनि था, कुर्बानी हुए या न हुए, उनटाणे पंहिंजी हालत कुरो थिए थी, उम्मत बदनाम थिए थी। त मुंहिंजे हिसाब सां ऐं ईअं फ़तवो नथो ॾियां जे इहे नाजाइज़ आहे, न, इहा वस्तु जाइज़ आहे, हलाल आहे, कुर्बानी इन में आहे, पर हालात जे मद्देनज़र पाण ॿिया जेको पाण वटि ऑप्शन पिया आहिनि, रिढ, ॿकरी, ऊंट, इन्ही जे अंदरि पाण कुर्बानी कयूं
अने फितने फ़साद खां बचूं, इस्लाम के बदनाम न कयूं, उम्मत के बदनाम न कयूं, पिंड के हलाकत में न विझूं। तैला करे मुंहिंजी इहा ज़ाती आंखे साम्हूं अपील आहे। बहरहाल मूंखे सवाल त ई पुछ में आयो जे उठ में केतिरा हिसा आहिनि, त हिन जो जवाबु इहो आहे जे उठ में 7 हिसा आहिनि। वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।